गिदड़ ऐं सहे जी कहाणी। आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार ऐं आहियां आज़ाद मुख्तियार जरवार। साथियों, अॼु जी कहाणी इंतहाई दिलचस्प ऐं सभ खां महत्वपूर्ण आहे। कहाणी मुकमल ॿुधियो ऐं जेकॾहिं तव्हां चैनल ते न्यू आहियो ऐं तव्हांखे कहाणियूं पसंदि आहिनि त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। सही ॻाल्हि था कनि त हिकिड़े भेरे सख़्तु गर्मियुनि जे मौसम में हिकिड़ो सहो पाणी जी तलाश में निकितो। पाणी पीअण लाइ हेॾां होॾां जोतूं ॾींदे ॾींदे वञी हिकिड़े तलाउ ते पहुतो। उते जो पहुतो त ॾिसे त हिकिड़ो गिदड़ उते अॻई मौजूदु आहे। गिदड़ हो चालाक सो सहे खे ॾिठाई त सहे खे फिरी आयो ऐं चयाईंसि, ए साह, अॼु तो अची बुल ॾिनो आहे, आउं तोखे खाईंदुसि। सहे वीचारे जो उहो ॿुधो त हेकर डिॼी वियो। सो गिदड़ खे चयाईं त ए मामा गिदड़, ॿेली तूं मूंखे खाईंदे त तोखे भला छा मिलंदो? आउं त हिकिड़ो नंढड़ो जानवर आहियां, पर आउं तोखे हिकु अहिड़ी शइ खाराईंदुसि जो तुंहिंजी दिलि ख़ुशि थी वेंदी ऐं सदाईं पियो खाराईंदुसि। तूं मूंखे हिन दफ़े रुॻी माफ़ी ॾे। तूं मूंखे हिन दफ़े माफ़ी ॾे, आउं तोखे हिकिड़ी शइ खाराईंदुसि, मिठी मिठी शइ खाराईंदुसि, ऐं पोइ तूं सदाईं पियो उहे शयूं खाइजांइ ऐं आउं हिन पासे वरी कॾहिं न ईंदुसि। गिदड़ पहिरें त हुन जूं आदियूं न्यादियूं न मञियूं, पर जॾहिं मिठी शइ जी ॻाल्हि ॿुधाई त सोचियाईं त भला इहा मिठी शइ बि खाइजे। पहिरीं त गिदड़ सोचियो त हथ आयल शिकार कीअं छॾियां, पर सहे ॾिठो त हाणे बचणु मुश्किल आहे। सो वधीक मिनतूं करणु लॻो ऐं चयाईंसि त अदा तोखे मिठी शइ खाराईंदुसि ऐं मिठो पाणी बि पीआरींदुसि। गिदड़ जे इहे ॻाल्हियूं ॿुधियूं त हेकर लालच में अची वियो। सोचियाईं त भला मिठो पाणी पी ॾिसिजे, कहिड़ी करामत आहे हिन सहे वटि। मिठे पाणी जो ॿुधो त गिदड़ जो वात पाणी पाणी थियणु लॻो। ॿियो त दिलि में ख़्यालु कयईं त ॾिसां त वाक़ई मिठो पाणी पीआरे थो या न। सोचियाईंसि, चङो भला हेकर मूंखे मिठो पाणी पीआर, पोइ ॾिसूं था तुंहिंजी ॿियनि ॻाल्हियुनि खे। सहे चयो, हाओ मामा, तूं 2 मिंट सबर कर। पोइ सहे छा कयो जो माखी जी मेण वारी हिकिड़ी काठी हथ करे पाणी में घुमायाईं त पाणी मिठो थी वियो। पोइ गिदड़ खे चयाईं त मामा, हाणे वठि ही पाणी पी ॾिस। गिदड़ जो पाणी पीतो सो ॾाढो मिठो। सो गिदड़ मिठो पाणी पी ख़ुशी मां चयसि, यार इहा करामत मूंखे बि सेखार। तॾहिं सहे चयो, मामा, इहे करामतूं सिखण खे सवलियूं आहिनि छा जो झटपट खणी तोखे सेखारियां? इहे करामतूं सिखणियूं अथई त मुंहिंजे पोयां अचु, ऐं तोखे वॾा फन सेखारींदुसि। अहिड़ी तरह सहो थियो अॻां ऐं गिदड़ खां ॾिटाए अॻिते निकितो ऐं गिदड़ खे चयाईं त मुंहिंजे पोयां अचु। सहो थियो अॻियां, गिदड़ जो सहे खे भॼंदो ॾिठो त थियसि पोयां, अॻियां सहो पोयां गिदड़। सहे खे हुई जांच छॾाणी। सो सहो डोड़ंदे डोड़ंदे टिपण ते टिपका ॾींदे वञी जबल ते चढ़ियो। गिदड़ बि पुठियां काहींदो आयसि, पर सहो घणो परे निकिरी वियो। आख़िर जॾहिं सहो उब सलामी ते चढ़णु लॻो तॾहिं संदसि पेर तिरकणु लॻा। जीअं त अॻियां जबल हो, जीअं जीअं तकिड़ो भॼे तीअं तीअं पेर तिरकियो वञसि। उते सहे छा कयो जो चालाकी कई ऐं मथां रड़ करे चयाईंसि, ए गिदड़ मामा, भॼ मामा भॼ, जबल तो मथां किरई। पहिरियां त गिदड़ खे एतबार कोन आयो, पर जॾहिं मथे बीह करे मथे निहारियईं ऐं सहे खे ॾिठाई, चिताए ॾिठाई त सहे खे तिरकंदो ॾिठाई, तॾहिं गिदड़ खे पक थी त ॿेली जबल वाक़ई लेटींदो अचे। सो छा कयईं जो यकदमि हिकिड़े वॾी छिप खे मथो ॾेई बीह रहियो त जीअं जबल खे किरण खां झले। गिदड़ जो छिप जे पोयां लिको त सहे खे त लॻो वझ। सो एतिरे में जबल टिपी टिपका टिपका ॾींदो लथड़ंदो पथड़ंदो हुन पासे भॼी वियो। थोरी देरि खां पोइ गिदड़ खे हणी जांच करे त मार जबल जीअं आहे तीअं बीठो आहे ऐं सहो वरी ठहे ई कान।
पोइ त गिदड़ घणो परेशान थियो, हेॾां होॾां जोतूं ॾिनई, शइ खे ॻोल्हण जी कोशिशि कयई ऐं सोचाई त हथ आयल शिकार कीअं मूंखां निकिरी वियो। पोइ त जहिड़ो हो तहिड़ो फिको थी वापसि मोटणु लॻो। होॾां सहो जबल क्रॉस करे वञी पंहिंजे बचड़नि सां मिलियो ऐं अहिड़ी चालाकी ऐं होशियारी सां पंहिंजी जान बचाए वियो। सची उमेद आहे हिन कहाणी जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। जॾहिं की मुसीबत में अचो पंहिंजे दिमाग़ जो इस्तेमालु करियो ऐं ख़तरनाक शिकारनि ऐं लालची माण्हुनि खां बचण जी कोशिशि करियो। वधीक किन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। अल्लाह हाफ़िज़।